कश्मीर की आज़ादी अणचारी वक्त की ज़रूरत है। भारत में मुसलमानन मथा ज़ुल्म की बाज़ार गरम करने इंतहा करे छड़ी है। सदर आसिफ़ी ज़रदारी जो गिलगित बल्तिस्तान की 78वीं जश्न आज़ादी के मौके से तकरीर के खिताब करे चवणु है तो 1947 वाली जंग में गिलगित जा 1700 जवान शहीद थिया। आज़ादी वाली जंग में कुर्बानी ॾींदड़ शहीदन के सलाम पेश कजे थो। गिलगित बल्तिस्तान जहाद करे पाकिस्तान में अलहाक कयो। गिलगिती अवाम की बहादुरी के कदें भी विसारे नथो सघिजे। शहीद भुट्टो FCR के ख़त्म कयो। पीपल्स पार्टी हुकूमत गिलगित बल्तिस्तान के कानून साज़ असेंबली ॾिनी। गिलगित बल्तिस्तान के ॿियनि सूबनि वांगुरु तरक्की याफ़्ता ॾिसणु चाहिनि था। गिलगित बल्तिस्तान जी पंहिंजी एयरलाइन हुजणु घुरिजे। गिलगित बल्तिस्तान तरक्की कंदो तो पाकिस्तान तरक्की कंदो। सदर आसिफ़ी ज़रदारी चयो त CPEC पाकिस्तान जी तरक्की जो मज़हर है। चीन असांजो दोस्त ऐं भाईवार मुल्क है। CPEC फेज़ 2 कामयाबी सां पंहिंजा मरहला तय करे पियो। 13 नवंबर 1947 ते गिलगित बल्तिस्तान की अवाम जुर्रत, इस्तकामत ऐं कुर्बानियुनि ज़रिए पंहिंजी आज़ादी हासिल कई। कायदे अवाम ऐं शहीद मोहतरम बेनज़ीर भुट्टो जे मंशूर तहत गिलगित बल्तिस्तान की तरक्की, खुदमुख्तियारी, आइनी हक़नि जे लाइ पुरज़म आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो डोगरा राज खां गिलगित बल्तिस्तान की आज़ादी की 78वीं सालगिरह ते पैगाम संदसि चवणु आहे। पीपल्स पार्टी इहा ई पार्टी आहे जंहिं पहिरियों भेरो गिलगित बल्तिस्तान खे सियासी सुञाणप ऐं खुदमुख्तियारी ॾिनी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ पारां 59 लख रिकॉर्ड टैक्स गोशवारा जमा थियण ते FBR अमलदारनि जी वाखाण। संदसि चवणु आहे त टैक्स निज़ाम में सुधारनि जा हाकारी नतीजा मिली रहिया आहिनि। FBR में परफॉर्मेंस कल्चर मुतारिफ़ करायो वियो आहे। बंदरगाहुनि ते खुदकार क्लियरेंस निज़ाम मां करप्शन जो ख़ात्मो ऐं कारकर्दगी यकीनी बणाई वेंदी। पॉइंट ऑफ सेल जे तादाद में इज़ाफ़ी, सेल्स टैक्स चोरी खे रोकियो वियो। वज़ीर-ए-आज़म चयो त टैक्स आमदनी में गुज़िरियल साल जी भेट में 9 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो सुधारनि जो वाज़े सबूत आहे। FBR जे निज़ाम में वधीक सुधारनि जो सिलसिलो जारी आहे। करप्शन ऐं गैर रस्मी मईशत जे मुकमल ख़ात्मे लाइ ॾींहुं राति कमु कयो पियो वञे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की मुस्लिम लीग नून के सदर नवाज शरीफ से मुलाकात। आज़ाद कश्मीर की सियासी सूरत हाल समेत मुख्तलिफ़ मामलन ते ॻाल्हियूं। वज़ीर-ए-आज़म अफ़गान मुआहिदे ऐं सऊदी अरब जे दौरे बाबत भी नवाज शरीफ के आगाही ॾिनी। आज़ाद कश्मीर की वज़ीर-ए-आज़म चौधरी अनवारुल हक़ ख़िलाफ़ बेइतमादी रिट लाॻीतो देर जो शिकार। बेइतमादी रिट ईंदड़ 4 ॾींहनि ताईं पेश न थियण जो इम्कान। ज़रियनि मूजिब पीपल्स पार्टी बेइतमादी रिट पेश करण बाबत अञा ताईं को फ़ैसिलो न करे सघी। पीपल्स पार्टी की असेंबली मेंबरनि कश्मीर हाउस में देरा जमाए वरिता। बिलावल भुट्टो ज़रदारी बेइतमादी रिट पेश करण के हवाले से हतमी फ़ैसिलो कंदो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो वेझो साथी पीपल्स पार्टी अॻवान आफ़ताब शोभान मीराणी लाराणो करे पियो। आफ़ताब शोभान मीराणी घणे वक्त खां बीमारी सबब कराची के अस्पताल में दाख़िल हो। हफ़्तो अॻु खेसि शिकारपुर के अबाणे ॻोठ मुंतकिल कयो वियो हो। सीनियर पार्लियामेंटेरियन आफ़ताब शोभान मीराणी शिकारपुर में चूंडूं विढ़ियूं। सदर आसिफ़ी ज़रदारी पारां आफ़ताब शोभान मीराणी की लाड़ाणे ते वारसनि सां ॾुख ऐं हमदर्दी जो इज़हार। संदसि चवणु आहे त आफ़ताब शोभान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद मोहतरम बेनज़ीर भुट्टो जो वेझो साथी ऐं PP जो वफ़ादार कारकुन हो। पीपल्स पार्टी अॻवान आफ़ताब शोभान मीराणी के लाड़ाणे ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सीनियर वज़ीर शर्जिल मेमण पारां ॾुख जो इज़हार। वॾे वज़ीर पोयरनि सां हमदर्दी जो इज़हार कंदे चयो त आफ़ताब शोभान मीराणी पीपल्स पार्टी जो असासो हुअण सां गॾु हिकु शरीफ़ ऐं बावकार शख़्सियत हो। सीनियर वज़ीर शर्जिल मेमण चयो त आफ़ताब शोभान के विछोड़े सां पीपल्स पार्टी एक सच्चे अॻवान खां महरूम थी वई आहे। आफ़ताब शोभान मीराणी हर दौर में पार्टी अवाम सां साथ निभायो। ॾुखियलु सियासी हालतुनि में भी उसूलनि तां सौदेबाज़ी न कई ऐं हमेशह अवामी मफ़ाद के तरजीह ॾिनी। आफ़ताब शोभान मीराणी जे जिदोजहद ऐं अवामी ख़िदमत की रिवायत हमेशह ज़िंदा रहंदी। हू एक सच्चे उसूल पसंद सियासतदान तौर हमेशह याद रखियो वेंदो। भारत मार्का हैजी सोप के हज़म नथो करे सघे। ऑपरेशन सिंदूर की नाकामी खां पोइ भारत मिस इन्फॉर्मेशन ऐं डिसइन्फॉर्मेशन मुहिम शुरू कई। भारत एजाज मल्हा नाले बुहाणे के गिरफ़्तार कयो। भारतीय इंटेलिजेंस एजेंसियुनि के खेसि टास्क ॾेई पाकिस्तान मोकिलियो। जॾहिं एजाज मल्हा के आर्मी, रेंजर्स ऐं नेवी जा यूनिफॉर्म ख़रीदणा हुआ त पाकिस्तान सर्विलेंस कई। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अतातार जी घरू मामलनि बाबत ममलिकती वज़ीर तलाल चौधरी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त भारत फ़ौजी मशक़ुनि के पाकिस्तान मुख़ालिफ़ प्रोपेगेंडा मुहिम सां ॻंढण की कोशिश कई। भारत गुजरात ऐं कच्छ वेझो फ़ौजी मशक़ुनि के
बहाने किरियल सरगर्मियूं शुरू कयूं। पाकिस्तान आलमी सतह ते इज़्ज़ती वक़ार हासिल करे रहियो आहे, जेको भारत खे बर्दाश्त नाहे। भारत जी पाकिस्तान मुखालिफ़ मुहिम उन जी सिफ़ारती ऐं अस्करी नाकामियुनि जो वाज़िह सबूत आहे। तलाल चौधरी चयो त भारत शिकस्त खां पोइ ॿीहर कुझु प्लान करण जी कोशिश कई। भारत पहिरियां सिंदूर ऑपरेशन ऐं हाणे प्रोपेगेंडा ऑपरेशन हलाए रहियो आहे। आलमी बैंक जी सरकार सां सिंध में जदीद मोबाइल वेटनरी सहूलतूं मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो। लाइव स्टॉक खाते जे वज़ीर मोहम्मद अली मलकानी जो सिंध लाइव स्टॉक डेवलपमेंट प्रोजेक्ट तहत 65 मोबाइल एम्बुलेंसिस ख़रीद करण जो फ़ैसिलो। मोहम्मद अली मलकानी जो चवणु आहे त 65 मोबाइल एम्बुलेंसिस खुलियल टेंडर सिस्टम तहत ख़रीद कयूं वेंदियूं। एम्बुलेंसिस लाइव स्टॉक जे 3 विंग्स ऐं फिशरीज़ विंग लाइ मख़सूस कयूं वेयूं। हिन मंसूबे सां सिंध जे भाॻियुनि खे दर ते इलाज जी सहूलत फ़राहम कई वेंदी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इलाम मेमण जी टंडुॼाम आमद राहकी रावल हाउस ते तक जी अवाम सां मुलाक़ात। शर्जील इलाम मेमण अवाम जा मसइला ॿुधा ऐं अवाम जा मसइला हल करण जी ख़ातिरी कराई। लाॻापियल ख़ातनि खे अवामी मफ़ाद वारनि मंसूबनि में तेज़ी आणण लाइ हिदायतूं जारी। शर्जील इलाम मेमण जो चवणु आहे त अवाम जी ख़िदमत पीपल्स पार्टी जी पहिरीं तरजीह आहे। अवामी मसइलनि जे हल लाइ हर मुमकिन क़दम खंया वेंदा। सिंध हुकूमत अवाम जी ख़िदमत खे इबादत सम्झे थी ऐं पीपी क़यादत हमेशह अवाम सां गॾु बीठी आहे। कंहिं बि ॾुखिये वक़्त में अवाम खे अकेलो न छॾींदासीं। अवाम जी सहकार या एतमाद सां ई हुकूमत पंहिंजनि पॉलिसियुनि खे कामयाबी सां अॻिते वधाए सघे थी। सीटीडी शागिर्द सरमद मीरानी ऐं गनी अमान चांडिया जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। सीटीडी तर्जुमान मूजिबि ॿिन्ही ॼणनि खे मच्छर कॉलोनी कराची में कार्रवाई दौरान गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार थियलनि वटां दस्ती बम ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे, जेके हैदराबाद ऐं ॼामशोरे जे मुख़्तलिफ़ थाणनि ते घुर्बल हुआ। सरमद मीरानी ऐं गनी अमान चांडियो कुझु ॾींहं अॻु गुम थी विया हुआ, जंहिं ख़िलाफ़ वारसियुनि पारां हैदराबाद, ॼामशोरो ऐं कराची में एहतिजाजी मुज़ाहिरा बि कया पिया।